अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा साईं अॼु अव्हां खे आकाए नामदार हुज़ूर हबीब करीम साहिब औलाक सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जन जे हिकु अजीब व ग़रीब प्यारी ॻाल्हि ॿुधायां थो। उमेद त तव्हां ॿुधी पंहिंजो ईमान ताज़ो कंदा ऐं अव्हां जी महबूबनि सां मुहबत में इज़ाफ़ो थींदो। मुंहिंजा साईं हिकिड़े दफ़े मुंहिंजा प्यारा हबीब कुझु सहाबा किराम सां गॾु हीअं रस्ते सां हलिया त अॻियां हिकिड़ो बाग़ हो बनी नजार जो। पाण परे खां ॾिठूं त बाग़ जे दरवाज़े ते कुझु माण्हू गॾु थिया बीठा आहिनि ऐं गोड़ आहे। पाण जॾहिं उते पहुता पुछूं त बाबा छा जो गोड़ आहे? त उन्हनि अर्ज़ु कयो, मुंहिंजा महबूब, बाग़ जे अंदरि उठ छितो थी पियो आहे, सो दरवाज़ो बंदि करे बीठा आहियूं, जेको थो अंदरि वञे उन खे थो खाए। हाणे मजबूर थी विया आहियूं त हाणे छा कयूं? पाण सुंवारनि फरमायो त दरवाज़ो खोलियो, असां था वञूं। पोइ जेके साहबा किराम जान निसार गॾु हुआ उन्हनि अर्ज़ु कयो, क़िबला साईं, उठ छितो आहे, मतां तव्हांखे को नुक़सानु पहुचाए, असां इहा ॻाल्हि नथा सही सघूं। महबूबनि फरमायो, ला बास फ़िया, मूंखे को ख़ौफ़ कोन्हे, तव्हां परेशान न थियो। मुंहिंजा साईं, तव्हां गौर ऐं फ़िकिर कयो। नेठि संदन हुकुम मूजिबि बाग़ जो दरवाज़ो खोलियऊं। मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण बाग़ में अंदरि दाख़िल थिया। अव्हांखे ख़बर आहे त उठ छितो त माण्हू ते नज़र पयसि, पोइ छा था सम्झो? मुंहिंजा हबीब जीअं ई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ई अंदरि दाख़िल थिया त उठ परे खां खेनि ॾिसी करे ऐं वॾी कावड़ में जोश मां महबूबनि ॾे वधणु लॻो। पर जॾहिं मुंहिंजे महबूब जे चहिरे अक़दस ते उन जी नज़र पई त फौरन गोॾा झुकाए ऐं गोॾनि सां हलंदे हलंदे अचे मुंहिंजे महबूब जे क़दमनि मुबारकनि ते सिर झुकायईं। महबूबनि करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजे मथे ते हथु फेरियो ऐं पाण माण्हुनि खे सॾु कयूं त हिन जो मालिक केरु आहे? मालिक आयो। पाण फरमायूं त ही उठ असांखे दांह थो ॾिए पियो त मुंहिंजो जेको मालिक आहे उहो मूंखे खाराए घटि थो ऐं मूंखां कमु वधीक थो वठे। क़िबला साईं, इन करे छिते हुअण जो छितो आउं थियो आहियां। पाण जॾहिं हथड़ा फेरियऊंसि त उन जी छिताई ऐं चरियाई हर शइ ख़तमु थी वई। पोइ मालिक खे उन जे हथ में ॾेई फरमायूंसि त आईंदा तूं हिन खे जेतिरो कमु कराईंसि एतिरो खाधो बि ॾींदो कर, इहो वाइदो मूंसां कर। पाण इहो वाइदो वठी उठ उन जे हवाले कयूं। पोइ उन मौक़े ते पाण फरमायूं
त कुल्ल शैन यारिफुनी अन्नी रसूलुल्लाह, त मूंखे पाण फरमायूं त मूंखे हर शइ सुञाणे थी। जानवर सुञाणनि, वण सुञाणनि, पथर सुञाणनि, जीत जितामड़ा सुञाणनि, पर दुनिया जी अल्लाह सां जेका बि शइ ख़लक़ी आहे हर शइ मूंखे सुञाणे थी त मां अल्लाह ताला जो सचो रसूल आहियां। इल्ला, पर मुंहिंजे महबूब साईं हिते फरमायो त इल्ला पर मिन आसिल जिन्न वल इंस, जंहिं पर के अखियुनि खां अंधा, कननि खां ॿोड़ा ऐं दिल जा वांझल, फासिक ऐं फाजिर जिन्ननि ऐं इंसाननि मां आहिनि जेके मूंखे नथा सुञाणनि। मुंहिंजा साईं, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, जंहिंखे उठ सुञाणनि, हरण सुञाणनि, वण जा झंग जा जानवर सुञाणनि, वण सुञाणनि, पर हिकिड़ा अखियुनि जा अंधा, फाजिर ऐं फासिक जे क़ल्ब जा कारा जन खे बसीरत न आहे, उहे इंसान ऐं जिन मुंहिंजे हबीब खे नथा सुञाणनि। मुंहिंजा सुहिणा साईं, अल्लाह साईं खां इहा दुआ घुरो त अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे सोणे हबीब करीम साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची ऐं हक़ीक़ी मुहब्बत सां नवाज़े ऐं मुंहिंजे हबीब जी सुञाण था करे, जेको शाफ़े महशर आहे, जेको रहमत लिल आलमीन आहे ऐं जेको मोती मणियादार आहे। तव्हां असां त भाग वारा आहियूं जो महबूब जे ज़माने अक़दस में, ज़माने मुबारक में पैदा थिया आहियूं। मुंहिंजा साईं लख शुकराना, लख एहसान, लख थोरा मुंहिंजे रब करीम जा जो असांखे महबूब जो हुज़ूर हबीब करीम साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती कयो अथसि ऐं उन ते कलमो नसीब कयो अथसि ऐं मुंहिंजे महबूब जे दर जो ग़ुलाम कयो अथसि। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।